बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आजमल नारे जो अॼु के नए टॉपिक सां तव्हांजे साम्हूं आहियूं। अॼु जंहिं टॉपिक ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे प्लांट सेल ऐं एनिमल सेल। हाणे प्लांट सेल ऐं एनिमल सेल ते जॾहिं असां डिस्कस कयूं था त इन्हनि टॉपिक खे सम्झण जे लाइ तमामु आसान रहंदो त असां उन्हनि जी स्ट्रक्चर ठाहे करे उन्हनि जी तस्वीर ठाहे करे ऐं पोइ तव्हांजे साम्हूं डिस्कस कयूं। हाणे जॾहिं असां इन्हनि ॿिनि टॉपिकनि जी स्ट्रक्चर जी तरफ़ ॾे वञूं था, सभ खां पहिरियों मां तव्हांखे प्लांट सेल जे बारे में ॿुधाईंदुमि। ऐं प्लांट सेल तव्हांखे ख़बर आहे त जेके बि असांजा प्लांट सेल आहिनि उन्हनि जे बिल्कुलु ॿाहिरीं साइड ॾांहुं हिकिड़ी लेयर मौजूदु हूंदी आहे, जंहिंखे असां आउटर मोस्ट बाउंड्री चवंदा आहियूं या आउटर मोस्ट लेयर चवंदा आहियूं, जंहिंखे नालो कंसीडर कयो वेंदो आहे सेल वॉल। हिनखे असां सॾींदा आहियूं सेल वॉल, माना जेको असांजो सेल आहे, जीवड़ो आहे, उनजो पर्दो ॿाहिरि पर्दो। उन सेल वाल खां पोइ अंदरां ई वरी हिकिड़ी ॿी बि लेयर मौजूदु हूंदी आहे जेका उन सेल वाल जे अंदरी साइड ॾांहुं हूंदी आहे, जंहिंखे असां सॾींदा आहियूं सेल मेम्ब्रेन। हिन जो नालो लिंक थींदो आहे सेल मेम्ब्रेन। ठीकु, ॿाहिरी साइड ऑफ सेल वाल हूंदी आहे, उन खां पोइ सेल मेम्ब्रेन हूंदी आहे ऐं सेल मेम्ब्रेन जी अंदरी साइड ॾांहुं हिते हिकिड़ो वॾो स्ट्रक्चर ठहियलु हूंदो आहे अहिड़े शेप में, जंहिंखे असां सॾींदा आहियूं लार्ज वैक्यूल। हिनखे असां जेको नालो ॾींदा आहियूं उहो आहे लार्ज वैक्यूल। लार्ज वैक्यूल जी इन साइड ॾांहुं जेको नंढो स्पेस आहे, हिते हिकिड़ो नंढो ॿियो कंपोनेंट सेल जो हूंदो आहे, जंहिंखे असां सॾींदा आहियूं न्यूक्लियस। न्यूक्लियस ठीक, साॻी तरह सां वरी अंदरि हिकिड़ी ॿी स्ट्रक्चर हूंदी आहे जंहिंजो हिन तरह सां स्ट्रक्चर मौजूदु हूंदियूं आहिनि, जंहिंखे असां सॾींदा आहियूं माइटोकॉन्ड्रिया। माइटोकॉन्ड्रिया खां पोइ हिन जे अंदरि नंढा नंढा ॿिया पोर्शन मौजूदु हूंदा आहिनि, जिनखे असां खणी चऊं त क्लोरोप्लास्ट नालो ॾींदा आहियूं। क्लोरोप्लास्ट। ठीक, हाणे ही चंद नंढियूं शयूं आहिनि जिनजी तव्हांजे साम्हूं कया। ऐं ही जेको बैकग्राउंड में जेको असांजो सॼो हिसो मौजूदु आहे, जिते असांजी जेली लाइक सबस्टेंस हूंदो आहे, जेली लाइक मादो मौजूदु हूंदो आहे, इहो बैकग्राउंड वारो सॼो हिसो, इनखे असां कंसीडर कंदा आहियूं साइटोप्लाज़म। छो त प्लाज़म लफ़्ज़ जेको आहे उहो प्लाज़्मा मां वरितो वियो आहे, जेको असांजो जेली लाइक मादो आहे, ऐं साइटो जेको लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे सेल, मतिलबु उहो प्लाज़्मा, उहो जेली लाइक मादो जेको सेल में मौजूदु हूंदो आहे। ठीकु आहे, इनखे असां सॾींदा आहियूं साइटोप्लाज़म। हाणे ही आहे असांजो नंढो हिकिड़ो प्लांट सेल जो शेप जेको तव्हांजे साम्हूं रखियो आहे। हाणे अचूं असां वरी हेॾां हिकिड़ो ॿियो स्ट्रक्चर ड्राइव था कयूं सेल जो, जंहिंजी हिकिड़ी ॿाहिरों लेयर हूंदी आहे या मेम्ब्रेन हूंदी आहे। ठीकु आहे, एनिमल सेल जे अंदरि ही जेका सेल जी डिस्कस था कयूं, ही जेका मेम्ब्रेन आहे इनखे असां सॾींदा आहियूं सेल मेम्ब्रेन। मतलब एनिमल सेल जे ॿाहिरी साइड ॾांहुं जेका आउटर मोस्ट लेयर आहे असांजी, उनखे असां सेल मेम्ब्रेन सॾींदा आहियूं। उन खां पोइ हिन जे अंदरि विच में हिकिड़ो नंढो ॿियो पार्ट, यानी विच में हिकिड़ो सेंट्रल हिसो मौजूदु आहे, जिनखे नालो ॾिनो वेंदो आहे न्यूक्लियस। माना ही आहे असांजो एनिमल सेल जो न्यूक्लियस। न्यूक्लियस खां पोइ हिते असांजा कुझु सेल जा पार्ट मौजूदु हूंदा आहिनि, जिनजी स्ट्रक्चर हिन तरह सां कंसीडर थींदी आहे, जंहिंखे असां सॾींदा आहियूं माइटोकॉन्ड्रिया। छो त ही माइटोकॉन्ड्रिया जो नालो ही असां कंसीडर कयूं था, जेको हेॾो लिखियलु बि आहे असांखे, माना ही असांजो एनिमल सेल जो माइटोकॉन्ड्रिया आहे जेको हिते मौजूदु हूंदो आहे। माइटोकॉन्ड्रिया खां पोइ हिते नंढा नंढा हिन जा खोड़ सारा ॿिया अहिड़ा कंपोनेंट मौजूदु आहिनि, जिनखे असां सॾींदा आहियूं स्मॉल वैक्यूल्स। स्मॉल वैक्यूल्स। ऐं अहिड़ी तरह सां जेको ही बैकग्राउंड वारो सॼो हिसो मौजूदु आहे, जिते हिकिड़ो प्लाज़्मा टाइप जेली लाइक मादो मौजूदु हूंदो आहे, इहो प्लाज़्मा टाइप जेको जेली लाइक मादो हुन जे बैकग्राउंड वारे हिसे में, माना पूरे ग्राउंड लेवल ते अचूं थींदा, उनखे असां सॾींदा आहियूं साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म। हाणे ही आहे असांजो एनिमल सेल, ऐं ही जेका स्ट्रक्चर तव्हांजे साम्हूं रखी आहे असां, ही आहे प्लांट सेल।
ऐं प्लांट सेल में जेके शयूं मौजूदु आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि, एनिमल सेल में जेके शयूं मौजूदु आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि। हिन खां अलावा बि अञा आहिनि कुझु पोर्शन, पर जेके बेसिक लेवल ते ऐं बुनियादी लेवल जेके अहम जेके कंपोनेंट आहिनि उहे असांजा ई आहिनि जेके तव्हांजे साम्हूं रखिया विया आहिनि। हाणे अचो हिननि ॿिन्ही सेल जे विच में जेको डिफरेंस आहे उन जे बारे में पढ़ूं। ठीकु आहे, त एनिमल सेल ऐं प्लांट सेल जे विच में डिफरेंस कहिड़ो आहे? हाणे पहिरियों डिफरेंस त हिते इहो थो अचे पियो त हिन जी जेका ॿाहिरीं लेयर आहे, जेका ॿाहिरीं जेका बाउंड्री आहे उहा आहे सेल वॉल। प्लांट सेल में ॿाहिरीं लेयर असांजी सेल वॉल हूंदी आहे, जॾहिं त एनिमल सेल में सेल वॉल एब्सेंट आहे, उहा न आहे। उन जी जॻह जेका हुनजी ॿाहिरीं लेयर आहे उहा सेल मेम्ब्रेन हूंदी आहे। इहो हिन जो पहिरियों डिफरेंस, माना सेल वॉल एनिमल प्लांट सेल में प्रेजेंट आहे, एनिमल सेल में प्रेजेंट आहे, माना मौजूदु न आहे। ऐं सेल मेम्ब्रेन प्लांट सेल जे अंदर सेकंड लेयर हूंदी आहे, माना सेल वॉल जे अंदरी साइड में मौजूदु हूंदी आहे, जॾहिं त एनिमल सेल में ॿाहिरीं जेका असांजी लेयर आहे उहा सेल मेम्ब्रेन हूंदी आहे। ॿियो डिफरेंस इहो आहे। ऐं टियों डिफरेंस इहो आहे त जेको असांजो एनिमल सेल आहे इन में न्यूक्लियस जेको आहे सेल जे बिल्कुलु सेंटर ते आहे, विच में मौजूदु आहे। जॾहिं त असांजे प्लांट सेल खे ॾिसूं था पिया त प्लांट सेल में वॾे वैक्यूल हुजण जे करे काफ़ी जेको विचो स्पेस आहे उहो वॾो वैक्यूल कवर थो करे वञे, इन जे करे जेको न्यूक्लियस आहे उहो वैक्यूल बल्कि सेल मेम्ब्रेन जे साइड वारे हिस्से ते मौजूदु हूंदो आहे। मतिलबु एनिमल सेल में असांजो न्यूक्लियस सेंटर ते आहे, जॾहिं त प्लांट सेल में न्यूक्लियस जेको आहे उहो सेल मेम्ब्रेन जे साइड में मौजूदु आहे। टियों डिफरेंस हिननि जो इहो आहे। चौथों डिफरेंस हिते अहम इहो थो अची वञे त जेके असांजा प्लांट सेल आहिनि इन्हनि में क्लोरोप्लास्ट मौजूदु आहे। क्लोरोप्लास्ट जेके असां साओ मादो चवंदा आहियूं, ग्रीन पिगमेंट वारो लेयर चवंदा आहियूं, इहो प्लांट सेल में मौजूदु आहे, एनिमल सेल में इहो मौजूदु न आहे, माना एब्सेंट आहे। चौथों असांजो डिफरेंस इहो आहे। ऐं पंजों जेको असां डिफरेंस कंसीडर कयूं था उहो इहो आहे त एनिमल सेल जेके आहिनि इन्हनि जे अंदरि स्मॉल वैक्यूल्स मौजूदु आहिनि, नंढा काफ़ी वैक्यूल्स मौजूदु आहिनि, जॾहिं त जेको असांजो प्लांट सेल आहे उन्हनि में हिकिड़ो ई लार्ज वैक्यूल वॾो वैक्यूल मौजूदु हूंदो आहे। इहो हुयो 5 पॉइंटनि ते एनिमल सेल ऐं प्लांट सेल जे विच में डिफरेंस। अॼु असां प्लांट सेल जे बारे में पढ़ियोसीं त कहिड़ा कहिड़ा सेल्यूलर पार्ट्स या सेल जा जेके कंपोनेंट आहिनि उहे प्लांट सेल में मौजूदु हूंदा आहिनि, ऐं कहिड़ा असांजा सेल जा कंपोनेंट या सब सेलुलर पार्टिकल जेके एनिमल सेल में मौजूदु हूंदा आहिनि, ऐं प्लांट सेल ऐं एनिमल सेल जे विच में जेके डिफरेंसेस हूंदा आहिनि उहे असां मालूम कयासीं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.